कल एक सियासी जमात पारां सिंध की सकाफ़त अजरक की तहज़ीब की जेका तज़लील कयो वियो आहे। सिंध गॾियण ते अजरक नंबर प्लेट जेके आहिनि सो ॿधी करे उन्होंने एहतजाज कियो आहे जेका सिंध की सकाफ़त जी तज़लील आहे। हींअर असां सिंध असेंबली में मौजूद आहियूं। सिंध असेंबली के मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सियासी जमात पारां सिंध की सकाफ़त अजरक की तज़लील करण के अमल के कीअं पिया ॾिसनि। अजरक सिंध की सकाफ़त है और हम अपनी सकाफ़त पे फ़ख्र करते हैं। आप मुझे बताओ, अजरक का ताल्लुक़ किसी पार्टी से है? आप तज़लील जो है वो सिंध के लोगों की कर रहे हो। आपको सियासत करनी है तो सियासत के लिए बहुत सारी और भी चीज़ें हैं। आप अजरक क्यों टारगेट कर रहे हैं? 1400 सदी पुरानी एक तहज़ीब मोहनजोदड़ो से भी दरियाफ्त हुआ है। तो आप सोचें, एक पुरानी तहज़ीब को आप कैसे झुकला रहे हो। मतलब हम समझते हैं कि अजरक जो है हर पार्टी के लोग यूज़ करते हैं, यहाँ अपने मुल्क में भी, मुल्क से बाहर भी अजरक की अपनी एक पहचान है। आप इस तरह करके अपने आप को छोटा जाहिर कर रहे हो। अजरक को आपसे कोई फ़र्क नहीं पड़ेगा। देखिए, जमात इस्लामी ने हमेशा जो है ना वो इंतहा पसंदी की, शिदत पसंदी की जो ना उन्होंने वो सियासत की है। अजरक जो है वो हमारी सिंध की सकाफ़त है, हमारी इज़्ज़त है। और ये जमात इस्लामी का जो अमल है नहायत ही शर्मनाक है। मैं इनको ये गुजारिश पे करूँगा और तनबीह भी करूँगा कि वो इस पर आके फिलफौर माफ़ी मांगे, उनकी क़यादत माफ़ी मांगे। अगर वो इस माफ़ी नहीं मांगेंगे तो फिर हम अपना हक़ रखते हैं कि हम इसका जवाब दें इंशाअल्लाह। अगर उन्होंने यह हरकत की आहे, मां उनखे सियासी जमायत जी इनखे मां पुरज़ोल अमल सां मज़म्मत कयां थो। मां उनजे लीडर खे इहा घुर कंदुमि त जंहिं इहा हरकत कई आहे, तव्हांखे बि सिंध में रहणो आहे। कराची सिंध आहे, कराची असांखे अलॻि कॾहिं न थी सघंदो, न असांखे अलॻि कोन थी सघंदो। असांजी कराची दिलि आहे। अगरि इहे हरकतूं कनि था, जिन बि कयूं आहिनि, त असां उन्हनि खे अपील कंदासीं उनजी लीडरशिप खे, त उन्हनि खे बराबरि हुन ते नोटिस ॾियनि, हुनखे पार्टी मां कढनि। छो जो सिंध हूंदी त तव्हां हूंदो, कराची हूंदी त तव्हां हूंदो। त ई ऐं चवां थो बदतरीन हिकिड़ो अमल उन्हनि कयो आहे। हीअ पॉलिटिक्स न आहे, हीअ फ्रस्ट्रेशन आहे। जॾहिं उन्हनि महसूसु कनि था, इहे असांजे जेके अगेंस्ट जेके दुरियूं आहिनि, इहो महसूसु कनि था त हाणे सिंध में उन्हनि जी का बि लाइफ कोन्हे, उन्हनि जी का बि जॉब कोन्हे, उन्हनि खे का बि पब्लिक जे तरफ़ां का बि पज़ीराई कोन्हे, त उहे अहिड़नि सफ़ा किरियल हरकतनि ते लही था वञनि। ऐं सम्झां थो इन हरकत ते उन्हनि खे एक्सट्रीमली माफ़ी वठणु खपे। सिंधी क़ौम खां, सिंधी सकाफ़त खां, सिंधी माण्हुनि खे उहे माफ़ी वठनि, तॾहिं उन्हनि जी जान बख़्शी थींदी। देखिए, जमात इस्लामी की पॉलिटिक्स जो है ना वो हमेशा नेगेटिविटी की तरफ रही है। चाहे वो अब उनके पास वो सब्जेक्ट ख़त्म हो गया कि कश्मीर बनेगा, पाकिस्तान फ़लस्तीन को आज़ाद करेंगे, आए चंदा जमा करे, मुख्तलिफ़ तरीक़ों से, मुख्तलिफ़ हरबों से वो अपने आप को आवाम के अंदर ज़िंदा रखना चाहती, लेकिन हमेशा उन्हें आवाम ने मुस्तरद किया है। हमारे पास पॉलिटिक्स के लिए और बहुत सी चीज़ें हैं, जैसे जमात इस्लामी गट्टर पे, ढक्कन पे, इन चीज़ों पे पॉलिटिक्स करती है। तो इस तरह पॉलिटिक्स के लिए और बहुत सी चीज़ें थी, लेकिन अब जब उनके पास कोई चीज़ बची नहीं तो उन्होंने भी ये गधों वाली हरकत की है कि गधों के ऊपर जो है ना नंबर प्लेट्स बांध के और ये हरकत की है। तो बहुत अफसोस की बात है। जमात इस्लामी के सियासी जमाती कोन समझे, मुनाफ़िकनि ऐं हिननि खे का बि माना को सियासी शऊर आहे कोन। सियासी शऊर हुजे हा त इहे अचनि हा, MPF थींदा, MNF थींदा। छो त इन्हनि मुनाफ़िकनि जे करे जेके रहिजी था वञनि। ऐं इहो तहसब जेको आहे इहो त सभिनीनि में भरियल आहे, सभिनीनि में भरियल आहे। इहे MQM हुजे या जमायत हुजे, ॻाल्हि साॻी आहे। साईं, इहो त हुननि खे सोचणु खपे त हिकिड़ी असांजी महज़ब जेकी आहे, सकाफ़त आहे, जेकी तारीख़ी सकाफ़त आहे। ऐं हिते ज़रूरु ॿुधाईंदो हलां त अजर खे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ओड़ियो आहे। ये त पंहिंजो पाण खे दीनदार सम्झनि था, इन्हनि खे एतिरो अकिल न आहे त इहा अजरक जेकी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओड़ी आहे, उनखे कीअं गॾे ते था रखूं असीं। का धरती हुनखे खाराए थी, प्यारे थी, जंहिं हुनखे नालो ॾिनो आहे, जंहिं हुनखे इज़त वक़ार ॾिनो आहे, जंहिं हुनखे तोखे कराची जे में हिकिड़ो घर तोखे ॾिनो आहे। तूं हिते पढ़ियो वहीं, हिते लिखियो वहीं, तूं उन सकाफ़त जो मज़ाक पियो उॾाईं। अगरि हुनखे पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त करणी अथसि त महिरबानी करे सॼी सिंध खां माफ़ी वठे। सिंध असेंबली के मेंबरनि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणो हो त जेके सियासी जमायत इहा हरकत कई आहे उनजी सियासत सिंध मां ख़तमु चुकी आहे। उन्हनि खे सियासत करण लाइ ॿिया बि जेके रस्ता हुया उहे अख़्तियार करणु घुरिजनि हा। सिंध जी सकाफ़त सदियुनि साल पुराणी सकाफ़त आहे, उन्हनि जी तज़लील ईअं न करणु घुरिजे हा। हुननि इहो उन्हनि खां मुतालबो कयो त हू सिंध जी आवाम खां माफ़ी वठनि। कैमरामैन आसिफ अली सां गॾु अनवर बुज़दार, मेरान TV न्यूज़, कराची।